मियाँ मोहम्मद मुल्ला इब्राहिम रहमतुल्लाह ताला अलैह जे उर्स मुबारक में हमेशह साल बसाल ते कंदा रहंदा आहिनि। उस्ताद साईं जो नालो अल्लाह पाक रोशन कयो, बचड़नि खे स्कूल पढ़ायईं, क़ुरान शरीफ़ पढ़ायईं, क़ुरान शरीफ़ जो सबक ॾिनई, सुहिणो दग ॾिनई, नेकी जो दग ॾिनई। हुज़ूर जी हदीस आहे त ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास, तव्हां मंझां ज़ोर भलो माण्हू उहो आहे जेको ॿियनि खे नफ़ो पहुचाए, जेको ॿियनि खे ख़ैर पहुचाए, भलाई पहुचाए। नेकी जो दग ॾसणु, सुहिणो थी हलणु, अख़लाक धारणु, किरदारु सुहिणो रखणु, दिलनि खे राहत पहुचाइणु, ख़ुशि ख़िलक़ी ख़ैर सां खिल सां मिलणु, मुस्कुराए मिलणु, इहे सभई ख़ैर में दाख़िल आहे, नेकी में दाख़िल आहे। इंसान खे इहो ई कमु अचे थो पियो। ॾिसो था त मरण खां बाद बि हिते वेठा आहियूं, उन खे यादि कयूं था, नेकी सां यादि कयूं था, ख़ैर सां यादि कयूं था, उन जी चङायूं ॻणियूं था, उन्हनि जूं ख़ैर वारा कम असांखे यादि अचनि था, उन्हनि खे दुआऊं कयूं था। इंसान खे खपे त उहो कमु करे जेको मरण खां पोइ बि यादि रहे। जेकॾहिं इहा ज़ार कंदासीं, दिलियूं खे तकलीफ़ पहुचाईंदासीं, खून कंदासीं, हिक ॿिए सां विढ़ंदासीं, ॿई तकलीफ़ूं ॾींदासीं, मुंहिंजा सुहिणा माण्हू मरी वेंदो त माण्हू ख़ैर सां यादि न कंदा। मुंहिंजा सुहिणा साईं फरमायो आहे त हिकु जनाज़ो वञे पियो, असाब सगोरा बीठा हुआ, पंहिंजे करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो गुज़रियो। असाबनि सगोरनि अर्ज़ु कयो, ॻाल्हियूं कयूं पाण में, जीअं वेहंदा आहिनि पाण में, बीहंदा आहिनि ॻाल्हियूं कंदा आहिनि। चइसि ॾाढो भलो हो, सख़ी माण्हू हो, पाड़े ओड़े जे कमु ईंदो हो, कंहिंसां विढ़ियो कोन, अख़लाक भलो हुउसि। साईं निमाज़ पढ़ंदो हो, क़ुरान शरीफ़ जी तलावत कंदो हो, ओखी वेल कमु ईंदो हो, माण्हुनि खे कर्ज़ ॾींदो हो। इहे नेकियूं हुन जूं जीअं थींदियूं आहिनि हिन ॻणाइण शुरू कयूं। पाण करीमन फरमाए त वजबत, इहो लफ़्ज़ फरमाए, हिन जे मथां वाजिब थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी ईअं ई बीठा हुया त ॿियो माण्हू, ॿिए जो जनाज़ो गुज़रो। असाबनि पंहिंजो पाण में चवणु लॻा, साईं ॾाढो ॾिंगो माण्हू हो, ॾाढो मुल्क आज़ारियईं, ॾाढा विढ़ियो, खून कयईं, ज़ुल्म कयईं, माण्हुनि जूं थॾा पटियईं, माण्हुनि जे प्लाटनि ते कब्ज़ा कयईं, माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कयईं, साईं हीअं कयईं, साईं हीअं आज़ारियईं, साईं हीअ आज़ार। पाण फरमाए त वजबत, इन ते बि वाजिब थी वियो। जनाज़ो त गुज़री वियो, पोइ अर्ज़ु कयो क़िबला साईं सवेर जे लाइ बि वजबत फरमायो, हाणे बि वजबत फरमायो। पाण तव्हां नेकी कई, अल्लाह पाक उन्हनि जूं नेकियूं तव्हांजूं जेके शाहिदी क़बूल फरमाई। उन जेको पहिरियों माण्हू हो उन जे लाइ जन्नत वाजिब थी, जन्नत वाजिब थी वई। खणी कहिड़ा बि अमल हुयसि, तव्हां तुंहिंजी तारीफ़ कई, अल्लाह हुन ते राज़ी थियो, तव्हांजी शाहिदी क़बूल कई। वरी जेकॾहिं ॿियो जेको माण्हू गुज़रियो, उन जे ॾिंगायूं, उन जूं मठायूं तव्हां ॿुधायूं त वजबत लहुल जहन्नम, उन जे लाइ जहन्नम वाजिब थी वियसि। अदा मरण असां ज़रूरु आहियूं, पर उहे कम कयूं जो पोइ माण्हू नेकी सां त यादि करे। भलो इहो अथई जो कंहिंजे दिलि खे राहत पहुचाए, सुकून पहुचाए। सूफ़ियाइप असली इहा आहे जो कंहिं कुते खे बि ईज़ारिजे न, कंहिं झिड़की खे बि न मारिजे, कंहिं कां खे बि न मारिजे, कंहिं वण जो पन बि न पटिजे। साईं दिलुनि खे राहत पहुचायो, दुनिया दम गुज़रा यार। मन साईं जो पहिरियां वाइदो असां ते बि सचो अची वञे त साईं जे सदके जन्नत मिली वञे। मुंहिंजा सुहिणा सुभान अल्लाह। मुंहिंजा सुहिणा माण्हू हिकिड़ो हुयो, गुज़ारे वियो, उन जे लाइ चई त मां त गुनहगार आहियां, पर तव्हां हाणे हीअं कयो जो मुंहिंजी मज़ूर कजो। माण्हू मूं ते न ईंदा, आज़ार कया अथमि, तंहिं करे मज़ूर 5, 8, 10 कजे, उन्हनि खे पैसा ॾिजो, मुंहिंजी तारीफ़ूं कंदा हलनि। पोइ साईं गुज़ारे वियो, खणी पिया वञनि। माण्हू त पाड़े ओड़े वारा कंहिंसां आज़ारी, कंहिंसां मिट माइट त आया ई कोन कावड़ जे करे। पोइ उहे मज़ूर हुजनि 8, 10, 15 माण्हू उहे मज़ूर करे हुनखे ॾिनई। उहे चवंदा असां ॾाढो भलो हो, नेक निमाज़ी हो, शब ख़ेज़ हो, इबादत गुज़ार हो, निमाज़ मस शरीफ़ में वेहंदो, हीअं कंदो। अलाह जा मलाइक बि
आॾो पेश कंदा उन्हनि ॾिठो त साईं हिन में त का नेकी आहे कोन अलाह साईं फरमायो गुनहगार हो बदकार हो खणी कहिड़ो बि हो पर मूंखों डिगो आहे मूंखों ख़ौफ़ कयो अथई इन महल बि मोॾे त मोटियो मोॾे त ख़्यालु कयईं हुयो त ठग पहिरें नंबर जो पर हाणे मुस्लमाननि जी शादी खे मां रद्द नथो कयां मां बख़्शांसि थो अदा को त नेक अमल कर बेली का नेकी का चङाई त कर सोणा मालिक खे का मिड़े बहानो मिले रहमतश बहान में ख़ाहद बहान में ख़ाहद फारसी वारे चयो त हुन जी रहमत अल्लाह जी बहानो घुरंदी आहे त मिड़े बहानो थिए त खणी बख़्शां बाक़ी बहा न घुरंदी आहे क़ीमत न घुरंदी आहे अदले छुटा न आम कर को फेरो फज़ल जो अॻे माण्हू वञनि साईं जी तकीर मुबारक आहे त वठूं पिया वञनि हुनखे हुकुम थियो अलाह जो नेक बानो आहे हिनखे वठी वञो जन्नत में दाख़िल फरमायो अलमलाइक सगोरा वञनि पिया हलंदे हलंदे हिनखे उञ लॻी उञ बि अहिड़ी लॻी जो हद खां पा चई मूंखे पाणी पीआरियो मूंखे विख नथी हले हुन चयो त बिश्त में पाणी घणो पर हिते पाणी कोन्हे जेसिताईं पहुचऊं बिश्त में सो अलाह जे आॾो पेश थियो अलाह साईं फरमाए त मुंहिंजे फज़ल सां मुंहिंजे रहमत सां तूं बिश्त में दाख़िल थी वरी अलाह साईं खे अर्ज़ु थो करे तौबा कयो हुजत खां अलाह साईं शर पनाह अर्ज़ु कयईं त सॼी साईं मां हेतिरा साल मुंहिंजी उमिरि आहे 60 साल आहे 70 साल मां तुंहिंजी नाफ़रमानी न कई आहे मस्जिद जो कख रहियो आहे इहे निमाज़ूं इहे हर शइ न कंहिंजी दिलि ई ज़ायमि न ज़ना कयमि न माण्हू मारियमि न का ॿी शइ इंसाफ़ त इहो आहे त मूंखे जन्नत मिले अलाह साईं फरमाए चङो मुंहिंजे इंसाफ़ सां जन्नत वञ अदले छुटान आऊं कर को फेरो फज़ल जो हज़रत शाह बेटाई रहमतुल्लाह मालिक खां फज़ल घुर मालिक खां रहमत घुर भले तूं नेक आहे भले तूं भलो आहे पर अलाह जे आॾो त गुनहगार त आहे कहिड़ी ख़बर कहिड़ी ॻाल्हि ते वठे कहिड़ी ॻाल्हि ते छॾे बहरहाल जो वञे पियो त उन जो लॻसि मलाइकनि खे चई पाणी चयो भाउ हिते पाणी कोन्हे पाणी पैसनि सां चए पैसा त मां हिते आंदा ई कोन चए पैसनि जो दुनिया हिते न आहे हिते आहे अमलनि जी दुनिया पंहिंजा अमल ॾे त तोखे पाणी जो गिलास पीआरे चए अदा मां अधु पंहिंजी इबादत जो ॾिनो मूंखे पाणी ॾियो मां मरां मलाइकनि ॾिनोसि उहो पीतई त बच उन बछड़ त ख़ुदा जी ई दुआ कयो त का शइ असां ते बचे न माफ़ी हिसाब वठे थो पोइ ज़रे ज़रे जो हिसाब आहे हेॾे वे हिसाब ॾे जीअं हिन सां बाने सां थिए थो इहो बि हदीस मुबारक साईं बादशाह जी तकीर में आहे वरी अॻिते हलियो त वरी उञसि चए मूंखे मां मरां थो मूंखे पाणी ॾियो मां न त हली नथो सघां हू चयोसि हाणे अधु ॾिनो अथई ॿी बि इबादत ॾे त पोइ तोखे ॾियूं चयो अमल जो हिते आहे रोकड़ न हलंदा दरहम दीनार रियाल न हलंदा हिते अमल ॾींदे त कमु हलंदो पियो मां ॿी बि इबादत ॾिनी मूंखे पाणी जॾहिं सफ़ा ठल्हो जॾहिं थियो मथां आवाज़ त हाणे छा कंदे हाणे इबादत विकिणी छॾी हिकिड़े गिलास पाणी हाणे छा कंदे बाना हाणे कीअं बिश्त वेंदे अमलनि सां वेंदे कनि मुंहिंजी रहमत सां वेंदे अल्लाह मां तोखे सिहत ॾिनी मां तोखे शफ़ाऊं ॾिनियूं मां तोखे तौफ़ीक़ ॾिनी मां तोखे महिरबानियूं कयूं मुंहिंजी महिरबानी खां सवाइ तूं नफ़िल पढ़े हा मुंहिंजी महिरबानी खां सवाइ तूं क़ुर पढ़े हा मुंहिंजी महिरबानी खां सवाइ तूं माण्हुनि सां अख़लाक धारे हा कुर्ब धारे हा मुतबर न इहो मुंहिंजो करम हुई शुक्र करे हा त मुंहिंजो करे हा वहिंवार करे हा त मूंसां करे हा वरी मूंसां बि तो लेखा करे थो त हल जहन्नम कपाए छॾियई न हाणे रही छा अदले छुटान आऊं कर को फेरो फज़ल जो सोहरा जे ॾिंगो हा त बि मोट बाज़ आ हर्च हस्ती बाज़ आ ओ मोटिया ओ काफर ओ बांभण ओ बुत परस्त ओ हरामी ओ धाड़ेल चोर ओ खूनी अल्लाह जो दर खुलियल अथई मालिक धिका न ॾींदी मिट माइट काड़ दी वेंदई
रब जे दर ते ईंदे त इहे घणी भाकुर पाईंदी मोट ढिंगाई छॾ बेली ॾाढाई छॾ आ साईं जो दर वठ सभु गुनाह बख़्शे छॾ मदीने वारा साईं बैत पिया वठनि वो हज़रत उमर बिन आस आहे वो बि हथ ॾेई वरी पोइते कई जे साईं मां ज़माने जाहिलियत में हुस अलाए छा छा त कयो आहे सभु गुनाह मुंहिंजा आॾो आहिनि पाण फमे त ख़बर न अथई तूं मुंहिंजे हथ ते हथ रख कलमो पढ़ अॻियां वास्ते तौबह कर सभु गुनाह तुंहिंजा रब बख़्शे सुभान अल्लाह आ बाना ठाह कर मुंहिंजे साईं सां आ बाना पंहिंजे अलाह साईं सां ठाह अदां केतिरो जीअंदासीं 70 साल 80 साल 100 साल